इस्लामाबाद में पाकिस्तान सऊदी अरब बिज़नेस फोरम मुनक़िद नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त मुल्क में महांगाई जी शरह घटिजी रही आहे। अञा वधीक घटिताई ईंदी मुआशी इस्तेहकाम में बहितरी अची रही आहे। ख़ानगी शोबे जी भाईवारीअ सां मईशत खे बहितर करे सघूं था। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज बहितरी तरफ़ वधी रहियो आहे। वापार वारे वज़ीर जाम कमाल चवे थो सऊदी अरब पाकिस्तान में IT ज़राअत ऐं खाणनि जी खोटाईअ में सीड़पकारी कंदोसि। पाकिस्तान में सीड़पकारी जा खोड़ मौक़िया मौजूदु आहिनि। सऊदी वली अहद सलमान बिन अब्दुल्ला मुराद जो 2030 जो विजन तारीफ़ जोॻो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु वफ़ाक़ी काबीना जो ख़ासि इजलास तलब करे वरितो। SIFC ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि सां मुआहिदनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। काबीना इजलास में कानून साज़ी टेबल एजेंडा जे तौर ते बि पेश करण जो इम्कान। खानपुर भरिसां नापुरकोट थाणे जी हद इंडस हाईवे ते हथियार बंदनि जी कोच ते फायरिंग, हिकु ॼणो क़तल 5 ज़ख़्मी। गोलियूं लॻण सबबि गौसपुर वासी ग़ुलाम हैदर बहलकानी मारिजी वियो। कोच ड्राइवर ऐं क्लीनर समेत 5 ॼणा ज़ख़्मी। मुसाफ़िरनि में ख़ौफ़। जामशोरे वेझो M9 मोटरवे ते चइनि गाॾियुनि विच में टकर, 3 औरतुनि समेत 5 मुसाफ़िर अजल जो शिकार, 7 ॼणा ज़ख़्मी। हादसे खां पोइ सिलेंडर फाटण सबबि कार खे बाहि लॻी वई। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ॾखण वेझो इंडस हाईवे तां हथियार बंदनि हथां मुसाफ़िर अगवा। हथियार बंद शिकारपुर रतोदेरो रोड ते कार खे रोके मोहनजोदड़ो वासी जमील अहमद बुगियो खे अगवा करे विया। सिंध जो झूनो सियासतदान इलाही बख़्श सुमरो 98 वरनि जी ॼमार में कराची में लाॾाणो करे वियो। इलाही बख़्श सुमरो गुज़िरियल केतिरे ई अरसे खां बीमार हो। इलाही बख़्श सुमरे जी जनाज़े निमाज़ अॼु मंझंदि 1 वॻे कराची में पढ़ाई वेंदी। इलाही बख़्श सुमरो क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं वफ़ाक़ी वज़ीर जे उहिदे ते रही चुको हो। कराची में एयरपोर्ट वेझो थियल धमाके जी मुबैना आपघात बमबार जो वेझो माइटु गिरफ़्तार। ज़रियनि जो चवणु आहे त मुबैना आपघाती बमबार फहद शाह जे वेझे अज़ीज़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार कयल जवाबदार मुबैना आपघाती बमबार जी सहूलतकारी में मुलविस आहे। जांच में मालूम थियो त जवाबदार सहूलतकारीअ लाइ पंहिंजी कार बि इस्तेमालु कई। जवाबदार फहद शाह जे पोयां संदसि गाॾी जी वीडियो बि ठाहींदो रहियो। जवाबदार सदर जे हिकु होटल में मुबैना आपघाती बमबार सां मुलाक़ात बि कई। पाकिस्तान जो पाड़ेसरी मुल्क में एटमी मवाद जी चोरी ऐं विकिरे गणतीअ जो इज़हार गॾियल क़ौमुनि में मुक़ररु पाकिस्तानी नुमाइंदो मुनीर अकरम चवे थो। इंतिहाई ताबकार ज़हरीलो मादो कैलिफोर्नियम हिकु ग्रुप जी ग़ैरक़ानूनी मिल्कियत में मिलियो। उन ई मुल्क में 2021 में कैलिफोर्नियम जी चोरीअ जा 3 वाक़िया रिपोर्ट थिया हुआ। सलामती काउंसिल वाक़ियनि जी जांच करे। अमरीकी सदर जो बाइडन ऐं इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू विच में टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि विच में ईरान ख़िलाफ़ कार्रवाई ते गौर। हिज़्बुल्लाह ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखण जो अज़म। जंगबंदी ते का ॻाल्हि न कई वई। इसराइल जो बचाव वारो वफ़ाक़ी वज़ीर यवाव गैलान चवे थो ईरान ख़िलाफ़ इसराइली हमलो ख़तरनाक ऐं हैरान कंदड़ हूंदो। ॿियनि महाज़नि खां बि हमले जो ख़तरो आहे। जेको बि इसराइल ते हमलो कंदो उनखे वॾी क़ीमत अदा करणी पवंदी। असांजा हमला अहिड़ा हूंदा ईरान खे सम्झ में न ईंदो त उहे कीअं थिया। बसि हमलनि जा नतीजा ॾिसंदासीं। मासूम फ़लस्तीनियुनि ते इसराइली ॾाढ में घटिताई न। इसराइली फ़ौज जे विच ग़ज़ा ऐं भरपासे में गोलाबारी ऐं ड्रोन हमला। 24 कलाकनि में वधीक 45 फ़लस्तीनी शहीद, 130 खां वधीक ज़ख़्मी। शजाइया मोहल्ले में इसराइली फ़िज़ाइया जो हमिलो, हिक ई कुटुंब जा 9 ॼणा शहीद। नुसरात कैम्प ते इसराइली फ़ौज जे हमले में
ॿ ॿारनि समेत 4 ॼणा शहीद। इसराइली फ़ौज उत्तर गज़ा में ॿीहर ज़मीनी ऑपरेशन शुरू करे छॾियो। शहीदनि जो मजमूई अंग 42,012 थी वियो। 97,720 फ़लस्तीनी ज़ख़्मी।